ये असां हिकिड़ो नक्शो मेप कयो आहे। हाणे जॾहिं असां सोडा जी नाले ते आयासीं त असांखे सोडा जी कहिड़ी ख़बर त कहिड़े तरफ़ आहे। असां हिन तकीअ ते हिन पासे वराईंदासीं, सॼी डिटेल असांखे ख़बर पवंदी। सोडा हिन तरफ़ आहे, बुलड़ी शाह कॾहिं हिन तरफ़ आहे। अहिड़े हिसाब सां असांखे सॼी हिन जी जेकी मेप जी सॼी ख़बर पइजी वेंदी आहे। हिकिड़े पासे हुन जो नालो आहे, हिकिड़े पासे सॼी उहा हिस्ट्री लिखी पई आहे। जीअं तव्हां जंपीर जो ज़िक्र कयो कि जंपीर नक्शो अची वियो हुन पासे ऐं हिन पासे जंपीर अची वियो। वाह, इहो पंहिंजी लाइफ में पहिरियों दफ़ो अहिड़े क़िस्म जो मां कमु ॾिठो आहे ऐं म्यूज़ियमनि में जेको नक्शे जे पोयां वरी उन इलाइक़े जो। हाणे हिते तव्हां हाल जी झंड जो ज़िक्र आहे, हाल जी ॼाण तव्हां अची हिन पासे हुनजो मैप तव्हांखे वणंदो त हू तव्हांखे किथे किथे मौजूदु अञा तमामु सुठी हिकिड़ी आसान ॻाल्हि हिकिड़ी मैप चए असां वटि सिंध में मीर अली शेर कान्हे। मीर अली शेर कान्हे जो वॾो सिंध जी तारीख़ ते तमामु वॾो कमु थियल आहे, तमामु वॾो कमु थियल आहे। ऐं तोहफ़तुल क़ुरान साईं जो तसनीफ़ आहे ऐं हुनजी जॾहिं ज़िक्र कंदासीं त उते असांखे हर शइ उते मिली वेंदी। हाणे मिर्ज़ा बाक़ी आहे तमामु वॾो जेको हिते हुकुमरान थियो जो पंहिंजो पाण खे ख़ुदकशी करे छॾी। तारीख़ ताहिर मोहम्मद शाह जी तारीख़ ताहिरी ठठी सॼी तारीख़ में ताहिरी में ख़बर पइजी थी वञे। साईं हाणे हिन पासे तव्हां ईंदा त असां वटि जॾहिं फॉरेन जो माण्हू अचे थो त इहा ठठी हिस्ट्री में कीअं ख़बर पए, सॼी इंग्लिश में लिखी पई आहे। वरी जेकॾहिं उर्दू ज़बान वारो वीचारो अचे थो त उर्दू में लिखी पई आहे। जेकॾहिं सिंधी वीचारो अचे थो कोई पंज क्लास ताईं आहे त हुनखे सिंधीअ में तारीख़ मिली वेंदी आहे। हीअ 711 अॼु खां वठी 1947 ताईं पूरी हिस्ट्री लिखियलु आहे। ठठी 325 क़बल मसीह माना जॾहिं सिकंदर आज़म जेको हमिलो कयो हो हिते उहो साॻियो दौरु हुयो। छो त सिकंदर आज़म 325 उन खां बाद पोइ आयो, पोइ हिते त वरी हुकूमतूं तब्दील थियूं, राय घराणे तब्दील कयो। राय घराणे खां पोइ राजा ॾाहिर जो दौरु आयो ऐं हीअ 1051 सूमरनि जो दौरु। 1051 ते हीअ सूमरनि जो दौरु हितां शुरू थो थिए। हितां 1051 खां वठी ऐं 1351 सूमरनि जो दौरु हुयो। ऐं उनखां पोइ तव्हां हीअ ॾिसो सॼी तारीख़ लिखी पई आहे। हिकु दफ़ो विज़िट मां सम्झां थो असांजे सिंध जे माण्हुनि खे ठटे जे तरफ़ अची करे इहो म्यूज़ियम ज़रूरु ॾिसणु खपे। अॼु मां शुक्रिया अदा थो कयां पंहिंजे मोहतरम दोस्त जो रमज़ान मेमण जो, जंहिं मूंखे ठटे जे हेॾी ज़बरदस्त जेको आहे सो तारीख़ी माॻ तरफ़ वठी आयो ऐं घणियूं ॻाल्हियूं खुलियूं ज़हन मां। अरबुनि जो दौरु, हिन पासे असांजे मुग़ल जो दौरु, हुनखां पुठियां असां करोड़ा दौर ते अची वियासीं, हुनखां पुठियां असां टालपुर जे दौर ते अची वियासीं, टालपुर दौर खां पुठियां अंग्रेज़ दौर। हाणे इहो केॾो हिकिड़ो लाजवाब क़िस्म आहे। मां बि ॿारनि खे जॾहिं पढ़ाईंदो आहियां, ख़ासि करे पंहिंजनि भाइटनि खे या हिननि खे, त सिर्फ़ु मां उन्हनि खे दौर यादि कराईंदो आहियां त बाबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में दौरु, पोइ साहबा जो दौरु, पोइ उमैया दौरु, पोइ वासिया दौरु, पोइ उस्मानिया दौरु, पोइ ईअं अंग्रेज़नि जो दौरु। इहे जॾहिं दौर यादि थी विया ॿारनि खे त पोइ उन दौर जा किसा ऐं कहाणियूं ऐं ॿियूं शयूं यादि करणु आसान थी वेंदियूं आहिनि। बिल्कुलु हिननि बि उअं ई साॻी तरतीब सां रखियो आहे त हीअ तव्हां अरगुननि जो दौरु ॾिसो, मिर्ज़ा जानी बेग खां वठी हसन तरखून ताईं, ऐं इहे समूरा जेके जहान। उनखां पोइ हे तव्हां कलोड़नि जो दौरु, सूमरनि जो दौरु, ऐं सॼा हिकिड़े तरतीब सां ॾिना विया आहिनि जेके हिकिड़े लाजवाब शयूं आहिनि। हे ससी पुनूअ जो किसो आहे, हीअ ससी पुनूअ जो, ऐं लाजवाब क़िस्म जूं हीअ शयूं हिते ठटे में डेवलप थी रहियूं आहिनि। अञा डेवलप थी रहियूं आहिनि। मां सम्झां थो ॿीहर चकर असांजो लॻंदो त घणियूं शयूं जेको असांखे वरी ॾिसण में ईंदियूं अञा ठटे में, हिन म्यूज़ियम में इलाही शयूं अञा असांखे ॿीहर ॾिसण ईंदियूं जेके अञा अंडर डेवलपमेंट आहिनि। ऐं हीअ तारीख़ी हुकुमराननि जा ॾिसो त हीअ तारीख़ी हुकुमराननि जूं किसा ऐं कहाणियूं लिखियलु आहिनि इंग्लिश में, उर्दू में ऐं जेको आहे सो सिंधी में, हर तमामु वॾे माण्हूअ जी। हीअ काज़ी कादरनि जी शाइरी बि लॻी पई आहे। ऐं हीअ ॾिसो तव्हां त जेके बि शाइर थिया मुग़लनि जे दौर जा, जेके हाकिम थिया, हिननि सभिनी जी हिते तव्हांखे हिस्ट्री मिली वेंदी। मखदूम मोइन ठटवी साहिबु तमामु वॾो हिकिड़ो आलिम थी गुज़रियो, ऐं मोइन ठटवी साहिबु हुई चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान रहियो पंहिंजो अरगुन दौर खां पोइ। हे शाह करीम बुलड़ी वारो, शाह लतीफ़ जो जेको परॾाॾो हुयो बुलड़ी वारो। ऐं तव्हां ॾिसो तमामु वॾियूं मोहम्मद हसन ठटवी साहिबु, त इहे तमामु वॾियूं शख़्सियतूं हुयूं। अमीरुद्दीन ख़ान साहिबु वारा हुया, मामूई फ़क़ीर, तमामु हिकिड़ियूं वॾियूं शख़्सियतूं, तारीख़ी शाइर, अदीब, वॾा हाकिम क़िस्म जा माण्हू हिते मौजूदु आहिनि। ऐं अंडर डेवलपमेंट आहे। इनशाअल्लाह मां सम्झां थो जेॾी महिल हीउ कंप्लीट थियो त
ही बादशाही दौर में जॾहिं वरी मुलाक़ातूं थींदियूं हुयूं ख़ासि करे बादशाहनि जे जेको आहे सो घराणे सां या कंहिंसां त पोइ वरी उहे परदनि जे पोयां बीही करे इंस्ट्रक्शन्स ॾींदियूं हुयूं ऐं उहे ओड़े तरीक़े सां वरी उहे कम थींदा रहंदा अॻिते हीअ उनजी हिकिड़ी खाको ठहियलु आहे तव्हांजो पंहिंजो अमजद दुरानी इंशाअल्लाह सदाईं गॾु।